कबीर कृत जो राम नाम बिन सोहन सो राम नाम बिन सोहन सो विधु सब भांति सवारी विधु बदनी सब भांति सवारी सो कृत जो राम नाम बिन सोहन सो राम नाम बिन सोहन सो बोल सियावर रामचंद्र भगवान की जय। प्यारी साथ संगत, भनित विचित्र सुकवि कृत जो राम नाम बिन सोहन सो। इन ही चौपाइन सां अॼु जे सत्संग जी शुरूआत था कयूं। तव्हां सभिनीनि जो स्वागत आहे। श्री रामचरितमानस ते सत्संग हली रहियो आहे। गोस्वामी तुलसीदास वंदना करे रहियो आहे ऐं वंदना बि हिकु क्रम में पई थी हले, ॻाल्हि सां ॻाल्हि जुड़े पई थी ऐं हिकु लक्ष्य जेको खणी हले पियो थो तुलसीदास, उन जी भूमिका पियो थो ठाहे। त असां उहो श्रवण कयूं पिया था वंदना, ऐं हाणे पंहिंजी घटिताई पियो थो ॿुधाए कि मुंहिंजी कविता सुठी कान्हे, छो त मूंखे नॉलेज कान्हे, कुछ भी कान्हे। कोई सच्चो माण्हू, सुठो माण्हू, सज्जन माण्हू, संपन्न माण्हू अगरि पंहिंजी कुछ घटिताई बि ॿुधाईंदो आहे न त बि सुठी लॻंदी आहे, छो त समर्थ कहूं दोष नहीं गोसाई। ते बि गोसाई त आहे, कोई दोष कान्हे समर्थ खे। त तुलसीदास उन ई श्रृंखला में ॿुधाए थो, मुंहिंजी जेका कविता आहे तव्हांखे कुछ ख़ासि विषय, मुंहिंजी ज्ञान, विज्ञता, विशेषज्ञता नज़र कोन ईंदी,
ऐं जेके वॾा वॾा कवि आहिनि उहे त खिलंदा पाण, एॾियूं ग़लतियूं निकिरी ईंदियूं। पर हिकु हिन में हिकु सुठी ॻाल्हि आहे, ए मही रघुपति नाम उदारा, भॻवान जो उदार नाम हिन में आहे। वो अति पावन आहे, मंगल करण वारो आहे, अमंगल हरण वारो आहे। भॻवान शिव बि उन नाम खे जपींदो आहे, ऐं अकेलो कोन जपींदो आहे, उमा सां गॾु जपींदो आहे। अॻिते चए थो कि भली कुझु न बि हुजे कविता में, पर रुगो राम आहे त सभु कुझु आहे, पूजनीय आहे, महिमावंत आहे। पर कंहिंजी नज़र में, सज्जननि जी नज़र में, संतनि जी नज़र में, भगतनि जी नज़र में उन जी वैल्यू थी वेंदी, त उहो सॼो वर्णन थो अचे। भनीति विचित्र सुकवि कुर्त जो, कोई ॾाढो सुठो कवि हुजे, जानियल मानियल कवि, जंहिं फिल्मुनि में बि गीत लिखिया हुजनि, ॾाढी सुंदर हुनजी जानकारी बि हुजे, ऐं कविता बि सुठी हुजे हुनजी, पर अगरि राम न आहे उन में, या राम जो जिक्र बि न आहे, या हुनजो नालो ई न आहे, कंहिं न कंहिं रूप में बि न आहे, त उहा सुहंदी कान। राम नाम बिन सोह न सो, उहा शोभा कोन पाईंदी। ऐं ॻाल्हि त सही आहे, फिल्मी गानो घणा ॾींहं हलंदो आहे, जॾहिं ईंदो आहे त ॾाढो हलंदो आहे, दीदी तेरा देवर दीवाना, या तिरछी टोपी वाले, हवा हवा, ओॾी महिल नशो हूंदो आहे, जेसि ताईं हलियो त हलियो, पोइ पुराणो थी वियो त उनजो मज़ाक बि उॾंदो आहे कि छा पुराणा गाना पई थी ॿुधी अञा ताईं, अञा उते ई तूं नओं गानो न ॿुधो अथई छा अञा। पर गोस्वामी तुलसीदास जी रचना 500 घणा साल थी विया, 1631, 500 साल लॻभॻि थी विया, 400 कुझु थिया, विक्रम संवत, वो विक्रम संवत 1631, त हींअर विक्रम संवत 2078 आहे। हा 400 न, 17 हा 400 साल, त अञा ताईं पई थी इहे सूंहें, 400 साल पुराणी कविता सूंहें केॾी पई थी, शोभायमान पई थी थिए, देश विदेश में तुलसीअ जूं चौपायूं हलनि पई थियूं, त हेॾो वॾो प्रमाण आहे न। गुरु ग्रंथ जी वाणी खणो, उहा बि 300 साल थी विया न, 300 साल गुरु के नाल जो चवनि पिया, 400 साल, 300 खां वधीक न, गुरता गद्दी उनखे जॾहिं मिली त उनखे शायदि 300, त उन जी रचना त अञा पहिरीं थी हुई गुरु अर्जन देव जे, उहा बि केॾी सूंहं कंदी आहे, जो उन वाणीअ जो सहारो वठी करे मायूं पंहिंजी शोभा वधाईंदियूं आहिनि कि मां सुखमनी कंदी आहियां। त सोचो, बिल्कुलु सही ॻाल्हि पई थी सिद्ध थिए, ऐं गुरु वाणीअ में छा आहे, राम नाम जी त महिमा आहे। त तुलसीदास चए थो, केॾी बि सुंदर कविता हुजे, छंद बंद जेके नियम थींदा आहिनि सभु हुजनि, सुठो कवि उनखे रचे, पर राम न हुजे उन में, भॻवान जो जिक्र न हुजे, भक्ति न हुजे, ज्ञान न हुजे, कुझु सदकर्म करण जी प्रेरणा न हुजे, त उहा सूहंदी कान्हे। इहा फैक्ट ॻाल्हि आहे। ऐं इहो लिखे कि जंहिंखे न सूहे रामायण जी चौपाई या गुरु ग्रंथ जी वाणी, त उहो सज्जन त कोन हूंदो, मूर्ख हूंदो।
पर जेको सियाणो आहे, सज्जन समझदार आहे, उन्हनि जे विच में हिननि जी शोभा आहे, उन कविता जी जंहिंमें भॻवान जो ज़िक्र आहे। जहिड़ीअ तरह तुलसीदास मिसाल थो ॾे हिकु स्त्रीअ जी, कि काई स्त्री 15 सिंगार करे, 16 सिंगार थींदा आहिनि न, 16 सिंगार, 15 सिंगार करे हिकु सिंगार रुगो न करे त उहा सुठी कोन लॻंदी। उहो हिकु तव्हां चवंदा हिकु सिंगार सां कहिड़ो फ़र्क़ु पवंदो, हिकु न करे न 15 त कंदी। उहो हिकु सिंगार आहे बसन, बसन बिना, बसन माना वस्त्र, वस्त्र न पाए ऐं बाक़ी सोन पाए, वॾो हू हार पाए, सभु पाए त 15 सिंगार करे, 16 मां 15 करे हिकु न करे कोन सुहंदी। तहिड़ीअ तरह जीवन में राम जे बिना, राम नाम जे बिना फिल्मी गाना, कविताऊं, वॾा वॾा भाषण कोन सुहंदा आहिनि। जीते ई राम अची वियो न, राम माना राम केवल दशरथ जो पुटु न सम्झिजो, जेको व्यापक राम आहे, निर्गुण बि आहे, निराकार बि आहे, सगुण बि आहे, साकार बि आहे। राम मां अॼु पाठ ते चयो कि तव्हां भली केॾी बि उछल कूद कयो, तव्हां चओ मुंहिंजो गुरु वॾो ऊंचो आहे, सनातन धर्म जो कान्हे, अलॻि ई पंथ आहे असांजो, या तव्हां चओ कि असांजे गुरूअ असांखे ज्ञान ॾेई छॾियो अथई, तॾहिं बि जॾहिं तव्हां मरंदा ऐं तव्हांजी अर्थी खण बि त हिकु ई अखर चवंदा। वो छोकिरी वेठी हुई, चयोमांसि तूं चई पई न राम नाम संग है, चई हा। चयोमांसि भली तव्हां जलेबी छो न हुजो, खिलनि पिया सभु। चयोमांसि भली तव्हां जलेबी, केॾा बि ऊंचा जलेबीअ वारा छो न हुजो, आख़िरीअ में त राम ई चवंदव, राम नाम संग है। ईअं कोन चवंदव दादा संग है, चयो अथनि या कॾहिं, मुंहिंजी जानकारीअ में कान्हे, ईअं त न चयो अथनि न, दादा संग है, भॻवान जी संग है, जलेबी दीदी संग है, इहो चवंदी कोन्हनि के राम नाम संग है, त हे नमस्कार जी धुनी लॻाईंदियूं आहिनि सभु न। हिकु अधु का पागल हूंदी अधचरी, उहा ई नाटक कंदी, इन्हनि खे छॾियो, हिकु अधु कयो हूंदो, सभु थोरी कंदा आहिनि। आम जेको शांत थिए शरीर उनखे राम नाम संग है, हा, पर जेको दादा दीदी आहे उन लाइ इहो बि न चवंदा आहिनि राम नाम संग है, उन लाइ कुझु ॿियो चवंदा आहिनि। त भाई असां हुननि खे थोरी पिया था कुझु चऊं, वॾनि खे, जेके वॾा दादा या सीटुनि ते वेठल आहिनि, उहे त बेवकूफ़ ठाहे हली विया। ही जेके पंहिंजो जीवन बर्बाद था कनि, जीवन भर मेरे गुरु जी, मेरे भगवान जी, मेरे सभु कुझु ये, त जीते जी उन्हनि खे उहो राम नाम किथे पियो थो यादि कराराए, या किथे तो राम जो महिमा ॿुधाए। त मां उन्हनि खे, आम माण्हुनि खे थो चवां कि तव्हां केॾो बि चओ मेरे भॻवान जी, मेरे दादा जी, अंत समय में उहो कोन हलंदव गॾु। राम नाम ई चवंदव संग अथव, अञा ताईं मटियो कान्हे। हिकु अधु कोई नाटक करे त उहो त छुटो, आख़िरीअ में बि उनखे राम नाम नसीब कोन थियो, पंहिंजे ई बेवकूफ़ीअ सां। त हिकु अधु खे त छॾे ॾियो, चरे खे कंहिंखे, ऐं उहो पाण चई वियो छा ईअं कजो मूंखां पोइ, हा त पोइ या त उनखे हिननि हथु वठी करे ॿोड़ियो आहे। भई जंहिं जीते जी न जपारायो त लास्ट में हथु किथां ईंदो, इहा त ॻाल्हि आहे न भाई, पोइ आम माण्हू त रसम निभाईंदा आहिनि न, जेका रसम आहे, जीअं तव्हां हुननि जी था चओ कि भाई जिन रोकियो, जिन रोकियो, त उन्हनि अगरि जीवन पर्यंत न कयो त लास्ट में बि इनखे चइबो अथव, ही जेको ॿार नटखट हुजनि, हिकु पीउ जा 4 छोकिरा, चारई बिगड़ियल हुजनि, त चइबो आहे न इहे पंहिंजे पीउ खे विकिणी खाईंदा,
त हिननि जा चेला पंहिंजे गुरूअ खे विकिणी खाईंदा हुआ। राम नाम बि नसीब कोन थियण ॾींदनि। राम जे बिना सूंहं कान्हे, शोभा कान्हे, न जलेबीअ जी शोभा आहे। अच्छा, राम चवंदियूं त ख़तम थी वेंदियूं, उन्हनि खे जो सॼो नाश करे छॾींदो। राम नाम में एॾो प्रभाव आहे। राम कथा महिषेश विशाला, महामोह महिषेश विशाला, राम कथा कालिका कराला। राम कथा छा आहे? काली आहे कंहिंजे लाइ जेको महिषासुर आहे, मोह रूपी महिषासुर आहे जेको, उनखे मारण लाइ राम कथा काली आहे। त जलेबियुनि में राम अची वञे त ही त ख़तम थी वेंदियूं उते ई। कोई रुगो उते चए राम, सक पकाइजी वेंदियूं कि अरे असांजो टुटे थो महल जेको खड़ो कयो आहे, राम में एॾी ताक़त। त सूंहं बि कान्हे उन्हनि जी, कहिड़ी शोभा आहे? कोई शोभा कोन अथव। भली तव्हां भ्रम में हुजो कि सीट ॾिसो या उन्हनि जा कुझु हू ॾिसो, गदा वदा अच्छा थोरा ॾिसी अचो, इहा शोभा कान्हे। सूंहं न उन्हनि मन में ठाही आहे न ॿाहिरि ठाही आहे, उन्हनि हिकु बसि भ्रम ठाहियो आहे। ऐं भ्रम बि कहिड़ो? पंहिंजा अवगुण न ॿुधाए करे, पंहिंजा गुण बि न ॿुधाए करे, सुठनि संतनि जा अवगुण ॿुधाया अथनि। बसि इहो ई चयो अथनि कि ये भी हमसे कम है, ये भी, इसके पास भी ज्ञान नहीं है, वहाँ भी कुछ नहीं है, बसि इहो ई ॿुधायो अथनि। त कहिड़ी शोभा आहे हिननि जी, कहिड़ी सूंहं आहे? रामचरितमानस में आहे राम नाम। तुलसीदास चए थो, विधु बदनी सब भांति सवारी, का स्त्री चंद्रमुखी हुजे, चंद्रमुखी, चंद्र जे समान मुख हुजे, 16 सिंगार बि करे, 15 सिंगार करे, बसि वस्त्र न पाए, त चंद्रमुख बि पोइ उते कमु कोन ईंदो, सूंहं कान थींदी उहा। अॼुकल्ह त अॼुकल्ह शादियुनि वादियुनि ते त कपिड़ा घटि ई थी विया आहिनि मायुनि जा। हूअं ई शादी आहे त मतिलबु या माना तुंहिंजी इच्छा दॿियल हुई या लिकल हुई, ऐं इहा इच्छा जेका आहे तुंहिंजी थोरा सा कपिड़ा पाइण जी, इहा इच्छा न आहे। कंहिंखे इच्छा थींदी थधि में? इहो कंहिंखे शौक़ु थींदो घटि कपिड़ा पाइण जो? इच्छा किथे आई आहे? हीअ आहे आकर्षित करण जी। त आकर्षित माना इच्छा बि कान्हे। इहा इच्छा आहे कि तारीफ़ थींदी। त वॾी बेवकूफ़ी इहा कंदियूं आहिनि मायूं कि तारीफ़ पाइण लाइ नक़ल उन जूं कंदियूं आहिनि जंहिंजे जीवन में सत्य कान्हे, धर्म कान्हे, आध्यात्मिकता कान्हे। बसि उहा का बॉम्बे जी या वॾे शहर जी स्त्री आहे ऐं पैसे वारी आहे। त हिननि मायुनि जी इहा ॾाढी वॾी बेवकूफ़ी आहे कि बॉम्बे में, हाणे बॉम्बे में हूअं ई गर्मी घटि थींदी आहे, थधि घटि थींदी आहे, ऐं कोई सहजता सां पाए, हीरोइन पाए त ठीकु आहे। तूं हिते बैरागढ़ में थधि में, आकाश गार्डन में, खुलियल में, तालाब पासे में, उते तूं कंपेयर हुन सां थी करी जेका बॉम्बे में पंहिंजे घर वेठी आहे, सुम्ही पई आहे, ऐं ख़ुशि उम्मीद छा थी करी ही बैरागढ़ जा हाणे तारीफ़ कनि, निहारनि। पोइ ॾाढियूं त ॿुधाईंदियूं आहिनि कि मूंखे ॾाढा निहारनि पिया, अॼु ॾाढा ॾिसनि पिया, अॼु ॾिसनि पिया, पर तुंहिंजी तारीफ़ कोन पिया कनि। इहो केरु हिननि खे सम्झाए? असली सूंहं आहे वस्त्रनि सां, पूरा वस्त्र, शालीन वस्त्र, ऐं पोइ भली माण्हू भली 16 सिंगार करे। तहिड़ीअ तरह कंहिं बि कथा जी, कंहिं बि सत्संग जी वैल्यू तॾहिं आहे जॾहिं भॻवान जो यश हुजे, भॻवान जी साराह हुजे। कल्ह पाठ ते पुछियोमान कि हिकु ॻाल्हि ॿुधायो, सत्संग में तव्हांजी साराह थियणु खपे या भॻवान जी?
चैन भगवान जी। चुमांसि तव्हां चाहींदा छा आहियो, तव्हांजी या भगवान जी सहारा। चई असां चाहींदा आहियूं भगवान जी सहारा थे। चयोमान चल झूठी कहीं के, झूठ बोल रही हो सब। भगवान जी सहारा तव्हां चाहींदा आहियो, मुंहिंजी भली न थे भगवान जी थे। जेसिताईं भगवान जी सहारा न थींदी सत्संग में, तेसिताईं उहो सत्संग सुहंदो ई कोन, उनजी शोभा ई कान्हे। सब गुण रहित को कवि कुर्तबानी, राम नाम जस अंकित जानी। सादर कहीं सुनहि बुध ताही, मधुकर सरिस संत गुण ग्राही। इन जे विपरीत कोई कवि भली फेमस न हुजे, कविअ जो अर्थ केवल कवि शायर न समझिजो, कविअ जो अर्थ आहे वक्ता या लेखक या ॻाल्हाइण वारो या संत या प्रवचन करण वारो, सभु अची विया हुन में, कवि बि अची वियो। कोई वक्ता सुठो न हुजे, फेमस न हुजे, शैली बि सुठी न हुजेसि, सभु गुण रहित हुजे, पर अगरि उन जे वक्तव्य में राम नाम आहे त जेके जेके बुद्ध पुरुष आहिनि न, उहे सादर ॿुधंदा आहिनि, आदर ॾेई करे उहा वाणी ॿुधंदा आहिनि, जंहिंमें भगवान जो ज़िक्र आहे। राम इन करे जोड़ियो वियो कि राम जो ज़िक्र सिर्फ़ु अगरि भगवान चइबो त ही भगवान जी वारा वरी चवंदा असां वटि भगवान जो ई थींदो आहे जश। न, राम जो तव्हां यश ॻायो त असां मञूं तव्हां में कुझु आहे, त राम जा गुण ॻाए ॾेखारियो, असां बि तव्हां वटि अची प्रणाम करे ॿुधण वेही रहंदासीं, अचणु ॾींदा त उन्हनि जे वस जी ॻाल्हि कान्हे। सादर कहीं सुनहि बुध ताही, छो त मधुकर सरिस संत गुण ग्राही। जेके संत थींदा आहिनि न, उहे गुण खणंदा आहिनि। हू इहो बि न ॾिसंदा आहिनि कि जिते कथा थी थिए, जिते ॻायो थो वञे, उतां जो हॉल कहिड़ो आहे, उन्हनि खे मतिलब ई कोन्हे। भली कावेलियूं आहिनि मथां, कोई सफ़ाई बि हलो न आहे, कोई सुठी व्यवस्था बि न आहे, वक्ता खे बि कोई एॾो हू कान्हे ॻाल्हाइण जो अकुल, पर हू राम नाम जो यश पियो थो ॻाए। उन जेका बि कथा ॿुधाए थो उन में राम आहे, राम नाम आहे। त सज्जन बुद्ध माना विवेकी माण्हू, उहो उनखे आदर ॾींदो ऐं ॿुधंदो ऐं ख़ुशि थींदो, छो त उहो गुण ग्राही आहे। मधुकर सरिस संत गुण ग्राही। जीअं मधुकर भंवरो रस कढी ईंदो आहे गुलनि मां, पोइ गुल अगरि किथे कीचड़ में बि पियो आहे न, उते बि वञी करे उनजो रस कढी ईंदो। त राम नाम अगरि आहे त उहो ई आहे अंकित, ही उहो ई आहे जीअं हॉलमार्क थींदो आहे, ISI मार्क थींदो आहे, कंहिं बि प्रोडक्ट ते उहो ठपो लॻल हुजे कि ISI प्रूफ आहे, त उहो ॾिसी करे ई माण्हू चवंदो भाई हीअ शइ सुठी ई हूंदी। का नामी ग्रामी कंपनी बसि पंहिंजी मोहर लॻाए कि असां कोरोना जी दवा कढी आहे ऐं उनजो बसि हेठि उहो हुजे, उहो नालो कंपनीअ जो, माण्हू चवंदा हिन कढियो आहे त माना दवा सुठी हूंदी। त जंहिं कथा में, जंहिं सत्संग में, जंहिं भॼन में राम जो ज़िक्र आहे उहो सुठो ई हूंदो। संत उनखे ॾिसी करे पोइ ग्रहण कंदो आहे, सचो ऐं सुठो माण्हू। अॻिते तुलसीदास चए थो, यद्यपि कबित रस एकऊं नाही, राम प्रताप प्रगट एहि माही।
मुंहिंजी कविता में कोई विशेष गुण कान्हे, बस हिकु आहे, हिन में राम प्रताप प्रगट आहे। हिन में छा आहे? राम प्रताप, भगवान राम जो प्रताप प्रगट तो थिए हिन में, ऐं राम नाम जो भी प्रताप, त वो प्रताप ॾाढो वॾो कमु करे थो। प्रताप तुम्हारा देख के, प्रताप तुम्हारा देख के जमदूत छड़ जाहे, जमदूत। प्रताप तुम्हारा देख के, प्रताप तुम्हारा देख के जमदूत छड़ जाए, 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 जमदूत छड़ जाए। प्रताप तुम्हारा देख के, प्रताप तुम्हारा देख के जमदूत छड़ जाए, जमदूत छड़ जाए। कीता लोड़े सो करहे, तुझ बिन कुछ नाही। कीता लोड़े सो करे, तुझ बिन कुछ नाही। तुम्हारी कृपा ते छूटिए, बिन से अहमेव। तुम्हारी कृपा ते बिन से अहमेव। सर्व कला समरथ प्रभु, पूरे गुरुदेव। जमदूत छड़ जाहे, जमदूत छड़ जाए, जमदूत छड़ जाहे, जमदूत छड़ जाहे। प्रताप तुम्हारा देख के, प्रताप तुम्हारा देख के जमदूत छड़ जाहे, जमदूत छड़ जाए। खोजत खोजत खोजिया, नामे बिन कूड़। खोजत खोजत खोजिया, नामे बिन कूड़। जीवन सुख सब साध संग, प्रभु मनसा पूर। जीवन सुख सब साध संग, प्रभु मनसा पूर। जमदूत छड़ जाहे, जमदूत
जित जित लावो तित लगहे, सियानप सब जाली। जित जित लावो तित तित लगहे, सियाणप सब जाली। जत कत तुम भरपूर हो, मेरे दीन दयाली। जत कत तुम भरपूर हो, मेरे दीन दयाली। सब कुछ तुम ते मांगना, बद भागी पाए। सब कुछ तुम ते मांगना, बद भागी पाए। सब कुछ तुम ते मांगना, बड़ भागी पाए। नानक की अरदास प्रभु, जीवा गुण गाए। नानक की अरदास प्रभु, जीवा गुण गाए। जमदूत छन जाए, जमदूत छन जाए, जमदूत छन जाए। परताप तुम्हारा देख के, परताप तुम्हारा देख के, जमदूत छन जाए। जमदूत छन जाए, जमदूत छन जाए, जमदूत छन जाए। देख के परताप तुम्हारा, देख के जमदूत छन जाए, जमदूत छन जाए। इहो आहे प्रताप भगवान जे नाम जो। असांखे ओॾी महिल महत्व सम्झ में न ईंदो आहे जेॾी महिल असां वटि कथा हूंदी आहे, जेॾी महिल राम नाम हूंदो आहे। छो त हुनजो फल वरी जेको आहे उहो पोइ नज़र ईंदो आहे। हूअं त फल इहो ई आहे, कथा ई फल आहे, पर इन जे अलावा कुझु ॿियो बि जमा थींदो आहे, इहा ख़बर पोइ पवंदी आहे, समय पाए करे प्रगट थींदो आहे। त राम नाम, राम प्रताप प्रगट एही माही। जंहिं रामचरित मानस जी कथा पाण शुरू कई आहे, जंहिं रामचरित मानस ते सत्संग शुरू कयो आहे पंहिंजे सत्संग ॾींहंनि में क्रम में, उन में राम प्रताप प्रगट थींदो, उहो हिन में आहे। त तुलसीदास चए थो, सोई भरोस मोरे मन आवा, कहीं न सुसंग बड़पन पावा। त इन करे मुंहिंजे मन में इहो भरोसो आयो कि भाई राम प्रताप अगरि आहे मुंहिंजे हिन ग्रंथ में त सक्सेस वेंदो ऐं उद्देश्य पूरो थींदो। मूं में को गुण कोन्हे, मुंहिंजी कविता सुठी कान्हे, पर राम नाम हिन में आहे, राम प्रताप हिन में आहे। हाणे मिसाल थो ॾे कि केरु आहे जंहिं सुठे जो संग पाए करे वॾाई कोन हासिल कई हुजे, कोई सुठो माण्हू हुजे, नाले वारो, उन सां दोस्ती उहो करे जंहिंजी का इज़त कान्हे, कोई विशेष हुन कुझु जीवन में कयो ई कान्हे, पर संग करे हुन सां।
सुठे सां सायो करे चिपकी पएसि, उनखे घर बि छॾे अचे, हू पंहिंजे उन में पंहिंजे हुन सां वञे त गॾु गॾु हीअ चंबड़ी पएसि, त बि हिन जी वॾाई थोरी न थोरी उन जे संग जे करे हिन जी बि वॾाई थी वेंदी। रस्ते ते माण्हू चवंदा यार हुन सां गॾु घुमंदो अथई हे। हिकु कथा दृष्टांत आहे, हिकु ग़रीब माण्हूअ जा हिकु शाहूकार पैसा खाई वियो, ॾेसि न पियो, ऐं शाहूकार उल्टो धड़का ॾींदो हुअसि, छो त हुनखे ख़बर हुई ग़रीब छा कंदो। चवंदो अमीर जा पैसा हुजनि त हुन सां सुठे सां ॻाल्हाईंदो हो, हीउ ग़रीब हो मिसकीन हो त भॼाईंदो हुअसि हल। उन ग़रीब राजा खे वञी दहा ॾिनी, चई साईं तव्हांजे राज में मां दहा खणी आयो आहियां, न्याय कयो। हिकु त पैसा खाई वियो आहे, वरी छिड़बूं अलॻि थो ॾे। राजा चई तूं हिकु कमु कर, राजा बि को सियाणो हूंदो विवेकी, उनजी मन में अलाए छा आयो, उन चई मां उअं ई सुभाणे हितां लंघंदमि, मुंहिंजो जुलूस निकिरंदो तव्हांजे पाड़े मां, तूं रुगो ॿाहिरि बीठो हुजिजांइ, जीअं आम माण्हू बीहंदा आहिनि न लाइन, हूअं मुंहिंजो रूट होॾां हो पर हाणे तव्हांजी गलीअ मां तव्हांजे रस्ते ताईं मां हलंदमि, तूं बसि बीह रहिजांइ। ॿियो ॾींहुं थियो, ग़रीब माण्हू बीठो रहियो पंहिंजे घर जे ॿाहिरि, ख़बर पइजी वई राजा थो अचे, रोड साफ़ थी विया, माण्हू बीह रहिया स्वागत लाइ ॾिसण लाइ, सेठ बि बीठो हो, ॿिया माण्हू बि फालतू माण्हू बि बीठा हुआ। राजा हाथीअ ते वेठल हो, उहो अचे पियो, सभिनि खे जवाबु ॾे पियो। राजा ऐं मंत्रीअ में हिकु इहो फ़र्क़ु अथव कि मंत्री लंघे वेंदो आहे त पोइ गारियूं ॾींदा अथसि, नेता लंघे वञे ऐं नेता सभिनि खे हथ जोड़ींदो आहे, राजा हथ कोन जोड़ींदो हो, राजा बसि पंहिंजे हुन में ई वेठो हूंदो हो हाथीअ ते, छो त उहो पंहिंजो कमु करे रहियो आहे, प्रजा जी रक्षा जो कमु करे रहियो आहे। पोइ माण्हू ख़ुशि थींदा हुआ मां अॼु राजा जो दर्शन कयो, त सभु दर्शन कनि पिया। राजा जो हाथी उते जेॾी महिल पहुतो ग़रीब जे पासे में, त राजा चयईंसि अरे तूं हलिया हलिया हेॾां अच, पंहिंजे साथियुनि खे चई हिनखे हाथीअ ते मथे चाढ़ियोसि, सभु निहारण लॻा, उन ग़रीब खे थोरो विहारियईंसि पाण सां गॾु वेह, थोरो अॻिते वञी करे चई लाहियोसि हिनखे, हट, हुनखे चईसि वञ हल, एतिरे में त कमु थी वियो। राजा जे हली वञण खां पोइ चर्चा थियण लॻी पाड़े में, हिन वटि अचण लॻनि माण्हू, अरे यार राजा तोखे सुञाणई, राजा कीअं तोखे सुञाणई, तो छा कयई, अरे यार ॾाढनि जी इहो स्वभाव थींदो आहे कि तो गनका तो कीअं राम रिझायो, अरे तूं बि रिझाए भाई, तूं बि कुझु कर, इहो भॼन आहे, गनका तो कीअं राम रिझायो, बाबा जन ॻाईंदा हुआ, भाई तूं वेश्या थी करे तो राम खे कीअं रिझाए, तूं बि रिझाए न, तोखे हैरानी छो थी थिए। न मां इन करे पुछण आयुमि कि कोई शॉर्टकट हुजे त असां बि उहो अपनायूं, ॾाढा इन करे पुछण वेंदा आहिनि कि तोखे कीअं सुञाणई हो, असां बि उहो कमु कयूं, तो जहिड़े खे सुञाणे सघे थो त असांखे छो न सुञाणींदो, असांजा नंबर तोखां वधीक ईंदा आहिनि स्कूल में। त हिन जी चर्चा थियण लॻी, सेठ ताईं ख़बर पहुची वई, उनजे दिमाग़ में फीड थी वई कि हीउ जेको माण्हू आहे जहिड़ो तहिड़ो सामान्य ग़रीब त कान्हे, हेॾनि ॾींहंनि खां हीउ पाण पंहिंजी पहुच ॾेखारे कोन पियो, बाक़ी हिनखे त राजा तक सुञाणे। उहो पूरा पैसा खणी आयो ग़रीब वटि, चयसि वठि भाई मां पहचान, हाणे उहो ॻाल्हाइण लॻो जीअं अमीरनि सां ॻाल्हाइबो आहे, कि यार मां कोन पहचाने सघियो, तूं त लिकल हीरो आहीं यार। हाणे राजा छा कयो, राजा न को हुनखे दंड ॾिनो शाहूकार खे, न को कार्यवाही कयईं, पोइ त अलाए घणा पैदा थी वञनि हा, राजा केवल हुनखे पाण सां गॾु विहारियो,
त थोड़ी देर राजा सां गॾु वेहण जे करे हिकिड़े ग़रीब जी बि सूंहं वधी वई न, बड़पन वधी वियो न। तुलसीदास चए थो राम जो संग करण जे करे हिन मुंहिंजो न कविता जो मान वधी वेंदो। राम जो संग पाए करे मूंखे भरोसो आहे। तुलसीदास भरोसो ॾाढी वॾी शइ आहे, जेको कॾहिं डगमगाए न, उनखे ई भरोसो चइबो आहे। सोई भरोस मोरे मन आया, कहीं न सुसंग बड़पन पाया। मुंहिंजी कविता में हिकु बि गुण कान्हे, पर राम प्रताप हिन में आहे। मां हीअ मुंहिंजी कविता राम जो जस ॻाईंदी, राम जो प्रताप प्रगट कंदी, त हीअ मुंहिंजी कविता फेमस थींदी। ॿी मिसाल तो ॾे धूमऊ तजय सहज करो आई, अगर प्रसंग सुगंध बसाई। धुओं जेको थींदो आहे सो कड़ो थींदो आहे, उनजी ख़ुशबू जेका आहे नॉर्मल धुएं जी ख़राब थींदी आहे, न वणंदड़, खंघि पैदा करण। पर जेॾी महिल अगरबत्तीअ मां धुओं निकिरंदो आहे, ऐं ही अगरबत्तियूं त नकली अथव अॼुकल्ह जेके अचनि थियूं। अगर चइबो ई आहे, अगर जी हिकु लकड़ी थींदी आहे, उन लकड़ीअ खे केवल ॿारबो हो त धुओं थींदो हो, सुगंधित धुओं। अगर नाले जी लकड़ी, त अगरबत्ती। पोइ त हाणे बांस जूं लकड़ियूं ठाहे उन में मिलाए करे। अगर हिकु लकड़ी थींदी आहे, उनजो धुओं ई पूजनीय पवित्र कंदो आहे। त हाणे जेको धुओं ख़राब थींदो आहे, उहो ई धुओं अगर जो संग पाए करे पवित्र थी वेंदो आहे, जो भॻवान जे मंदर में उहो कमु ईंदो आहे, वास धूप थी वेंदो आहे। त हिनखे चइबो आहे संग। ये तुलसीदास जी कल्पना आहे, सुठी कल्पना आहे। कहिड़ी ॻाल्हि कीअं पियो थो जोड़े। अगर प्रसंग सुगंध बसाई, भनित भदेस वस्तु भली बरनी, राम कथा जग मंगल करनी। तुलसीदास चए थो कि कविता मुंहिंजी भदी आहे, भनी थी भदेस, ऐं हिन में वस्तु भल बरनी भदी आहे, पर हिन में जगत जो कल्याण करण वारी राम कथा आहे। इन करे इनखे भली मञियो वेंदो। राम कथा छा कंदी? जगत जो कल्याण कंदी। ऐं अॻिते छंद में लिखे थो, मंगल करनी कलमल हरनी, तुलसी कथा रघुनाथ की, गति पूर कबत सरित की, जो सरित पावन पाथ की, प्रभु सुजस संगत भनित भले, होई सुजन मन भावनी, भाव अंग भूत मसान की, सुमरत सुहावन पावनी, सुमरत सुहावन पावनी। प्रिय लागहि अति सबहि, मम भनित राम जस संग, दारु विचार की करे, को बंदिय मलय प्रसंग। मंगल करनी कलमल हरनी, तुलसी कथा रघुनाथ की। तुलसी पंहिंजो नालो जोड़े थो, चए थो तुलसीदास जेका हीअ कथा लिखे थो राम जी रघुनाथ जी, उहा मंगल कंदी ऐं कलीमल हरींदी। कलीमल माना कलयुग जी मैल, मन जी मैल, जेका माण्हू जे मन ते मैल चढ़ी वई आहे न, जलेबियुनि कुझु चाढ़ी आहे, कुझु संग दोष चाढ़ी आहे, कुझु स्वार्थ जे करे मैल चढ़ी वई, कुझु अहंकार जे करे, कुझु अज्ञानता जे करे, उहा मैल हटाईंदी हीअ राम कथा। ऐं मंगल माना सुख ॾींदी,
विश्राम ॾींदी, प्रसन्नता ॾींदी। त हीअ जेका आहे मंगल करनी आहे, कलिमल हरण वारी आहे, ऐं कथा आहे रघुनाथ जी। पाप भी हरण वारी आहे हीअ कथा। कलयुग जा जेके पाप स्वाभाविक ई माण्हू करे थो। सतयुग में माण्हू पाप करण खां पहिरीं ॾकंदो हो, सोचींदो हो। ऐं कलयुग में त कॉमन थी वियो आहे, कर लोभ, ॻाल्हाए कूड़, कर स्वार्थ, कर लालच, ॾेखार एटीट्यूड पंहिंजो, मोह आसक्ति रख पर पाण खे ज्ञानी सॾाए। इहो त आम आहे, इहो कलयुग जो गुण आहे कि इन कलयुग में पाप त इज़ी आहिनि। उन्हनि खे बि धोई छॾींदी हीअ राम कथा, कलयुग जे पापनि खे। गति कूर कविता सरित की, जो सरित पावन पाथ की। सुठी कविता है तुलसीदास जी। रघुनाथ की, हेॾा पाथ की। ऐं ॿिन्हिनि में समानता बि ॾिसो। हीअ आहे राम कथा, इनखे कंपेयर थो करे नदीअ सां। मंगल करनी कलमल हरनी, तुलसी कथा रघुनाथ की। ही थियो राम जी कथा। ऐं नदी गति कूर कविता सरित की, जो सरित पावन पाथ की। भाई ही जेको ग्रंथ आहे, हिन में मुंहिंजी कविता टेड़ी मेड़ी आहे, ख़राब आहे, ऐं शायदि मीटर में न बि अचे, टेड़ो मेड़ो थी वञे। पर जेका पावन नदी थींदी आहे, गंगा नदी, जमुना, काई बि नदी, उहा बि त टेड़ी मेड़ी हलंदी आहे। नदी को सिधी थोड़ी हूंदी अथव। उनजो प्रवाह आहे, केॾी महिल किथां मुड़ी वेंदी, केॾी महिल किथे हूंदी, कहिड़े शहर में हूंदी, उन ई शहर में ॿिए एरिया में न हूंदी। तीअं ई राम कथा तुलसीदास चए थो टेड़ी मेड़ी आहे मुंहिंजी। जीअं कि शिव चरित्र खां शुरू थींदी, वरी अयोध्या हली वेंदी, वरी शिव चरित्र में बि केॾा मोड़। पहिरीं शिव बारात जो वर्णन, वरी हिमाचल प्रदेश जो वर्णन, हिमाचल प्रदेश में हली वेंदी, वरी जनकपुर में वेंदी, वरी बनवास हली वेंदी, वरी रावण वटि, वरी अयोध्या विच में। त मुंहिंजी जेका ये राम कथा आहे टेड़ी मेड़ी आहे, मां मञा थो, पर जल शुद्ध आहे। नदीअ टेड़ी मेड़ी हुजे पर उनजो पाणी शुद्ध हूंदो आहे। उहा त पवित्र ई कंदी आहे, प्यास मिटाईंदी आहे ऐं स्वच्छ बणाईंदी आहे माण्हूअ खे। तीअं ई मुंहिंजी जेका हीअ राम कथा आहे, भॻवान जी कथा आहे, मुंहिंजी कविता आहे, उहा साधक खे विश्राम ॾींदी। नदी विश्राम ॾींदी आहे, ऊर्जा सां भरे छॾींदी आहे, पावन कंदी आहे, प्यास मिटाईंदी आहे। तीअं ई राम कथा जेको साधक संसार में, साधक न सामान्य माण्हू जेको संसार में भॼ डुक करे रहियो आहे, श्रम करे रहियो आहे, उनखे इहे विश्राम ॾींदी। हीअ मुंहिंजी कथा। गति कूर कविता सरित की, जो सरित पावन पाथ की। उहा चाल टेड़ी मेड़ी आहे पर कल्याण कंदी आहे उहा नदी। हीअ बि कथा जेको आहे सा कल्याण कंदी। ऐं प्रभु सुजस संगति भनिति, भलो होई सुजन मन भावनी। मन जो मैल नाश कंदी, वणंदी ऐं प्रसन्नता प्रदान कंदी। जहिड़ीअ तरह शमशान जी रख अपवित्र थींदी आहे, पर भॻवानु शिव पंहिंजे शरीर ते लॻाईंदो आहे त उहा पवित्र थी वेंदी आहे। तहिड़ीअ तरह हीअ जेका मुंहिंजी कविता आहे, प्रिय लागहि अति सबहि मम भनित राम जस संग। मुंहिंजी कविता राम जे संग में सुठी लॻंदी सभिनीनि खे। हिते चए थो सभिनीनि खे, सभई, सभिनीनि खे। बसि उहो दिलि खोले करे ॿुधे अगरि त।
दारू विचार की करई को बंदिए मलय प्रसंग। भाई जॾहिं हिकु मलयाचल आहे जिते चंदन जा वण हूंदा आहिनि, पहाड़ आहे अहिड़ो मलयाचल। पोइ उन मलयाचल पर्वत ते ॿिया बि अगरि वण हुजनि, नीम जो हुजे, बबूल जो हुजे, त उन जी बि वैल्यू थी वेंदी आहे जहिड़ी जीअं चंदन जी थींदी आहे। छो त उहे बि ख़ुशबू ॾियणु लॻंदा आहिनि, उन चंदन जे संग में उहे बि ख़ुशबू त ॾींदा आहिनि। त चए थो जहिड़ीअ तरह उहे कहिड़ो बि काठ हुजे पर चंदन वांगुरु हू थी वेंदो आहे पवित्र। तीअं मुंहिंजी हीअ कथा राम प्रताप सां सुठी थी वेंदी। हिकु ॿियो बि मिसाल थो ॾे, श्याम सुरभि पे बिसद अति गुनद करहई सभु पान, गिरा ग्राम्य सिय राम जस गावहई सुनहि सुजान। भाई जेका गांइ कारी हूंदी आहे, श्यामा उनखे चइबो आहे श्याम सुरभि। सुरभि गांइ माना सुठी गांइ, भली कारी हुजे त बि खीर उनजो अछो उज्जवल हूंदो आहे ऐं गुणकारी हूंदो आहे, इन करे सभु उनखे पीअंदा आहिनि। पोइ कारी या अछी गांइ न ॾिसंदा आहिनि, उनजो कारोपन न ॾिसंदा आहिनि। तहिड़ीअ तरह जेके सज्जन माण्हू आहिनि न, उहे भाषा कोन ॾिसंदा आहिनि। गिरा ग्राम्य सिय राम जस गावहै सुनहि सुजान। अगर कोई माण्हू सत्संग में भाषा नोट करे या अछो कारो नोट करे, अछो कारो माना छा कि केॾो वॾो आहे आश्रम, केॾो वॾो हाल आहे, ऐं वाइट आहे या कान्हे, जेके माण्हू अचनि था उहे पैसे वारा आहिनि या कान्हनि, जेको इहो थो ॾिसे न, उहो बुद्ध पुरुष कान्हे, उहो बुद्धू आहे। जेको बुद्धिमान आहे, जेको विवेकी आहे न, उहो त केवल सार खणणु चाहींदो आहे कि भाषा अगरि हुअ ई आहे, ग्राम्य ई भाषा आहे, प्राकृतिक सहज भाषा आहे, जीअं मूं उन ॾींहुं ॿुधायो, प्राकृतिक भाषा माना जेका बोलचाल जी भाषा उहा आहे। पर उन बोलचाल जी भाषा में ॾाढो सुठो असांखे राम जो यश ॿुधण लाइ मिले थो, भॻवान सां जुड़ण जो मौक़ो मिले थो, शास्त्रनि जूं ॻाल्हियूं सम्झ में अचनि थियूं, त उहो ॾाढो ख़ुशि थींदो। समझदार उहो ई आहे जेको उन ॻाल्हि खे पकड़े कि चए छा थो वक्ता, इन खे न पकड़े कि कीअं पियो थो चए, कीअं पियो थो चए। ॾाढा इहो ॾिसंदा आहिनि, कीअं चयईं, अरे कीअं सां तोखे छा फ़ाइदो पवंदो, छा चयईं उहो ॾिस न। तोखे अखर खपई या तोखे अच्छो माहौल खपई या, सभु दूर के ढोल सुहाने, ऊंची दुकान खपई या तोखे, उहे मूर्ख आहिनि, उहे कुझु कोन पाए सघंदा। जेको चाहक हूंदो उहो त भाव पकड़ींदो कि साम्हूं वारो चवणु छा थो चाहे, ऐं उहो हृदय ते टच कंदो। सामान्य भाषा ई त हृदय ते टच कंदी आहे, कोई जलेबी भाषा टच कंदी आहे छा? क्या बोला इसने, क्या बोला दादी ने, ॿी चवंदसि चुप कर, ये क्वेश्चन भी मत पूछ, मुझे भी फंसाएगी तू, यहाँ बोलना ही नहीं है कि समझ में नहीं आया, बस बोल आ हा हा हा, इतनी ऊंची वाणी आज तक नहीं सुनी हमने और कहीं है ही नहीं। फिर दादी भी खुश होगी और ये जो है ना, ये भी तुम्हारी तारीफ करेंगे। पूछ ही मत, समझ भी, और मुझसे तो बिल्कुल मत पूछ, मुझे भी मरवाएगी। यहाँ सब अच्छा अच्छा बोलते हैं, अच्छा अच्छा सुनते हैं। तो अरे लेकिन समझ में तो आ ही नहीं रहा, चुप कर, समझ में नहीं आ रहा तो हमें कहाँ आ रहा है, समझ में नहीं आ रहा क्योंकि ऊंचा है ना, ऊंचा है इसलिए तो समझ में नहीं आ रहा है, कुछ ऊंचा होगा बड़ा। हाणे इन्हनि डपलियुनि जूं तव्हां छा चवंदा इन्हनि खे, बसि जेके वॼंदियूं रहनि। जलेबीअ जी संगत अहिड़ी त हूंदी न,
कथा ईअं हुजे कि असांखे सम्झ में अचे, पोइ भाषा कहिड़ी बि हुजे न, सरल भाषा हुजे न। जेका दादी जलेबी वक्ता थी करे सीट ते तव्हांजे अॻियां वॾियूं वॾियूं ॻाल्हियूं थी करे, जनम मरण जूं, आत्मा परमात्मा जूं, उहा घर कीअं ॻाल्हाईंदी आहे, तोखे ॾाढो अंतर नज़र अची वेंदई। घर में प्राकृतिक भाषा ॻाल्हाईंदी आहे, नेचुरल भाषा, व्यवहारिक भाषा। ऐं हिते अची करे हिनखे अलाए छा थो थी वञे, अलाए कहिड़ी माता थी अची वञेसि, जो टोन ई मटिजी थो वञेसि। अच्छा, केतिरियूं बि स्टैंडर्ड हुजनि मायूं, छोकिरियूं या भाई, हिकु ॻाल्हि मां नोट कई आहे, जेॾी महिल कंहिं मॉल में वञनि या शॉपिंग शोरूम में वञनि, उहो दरवाज़ो कोन हूंदो आहे कांच जो, जंहिंमें लिखियलु हूंदो आहे पुल या पुश। हिकु दफ़ो ज़रूरु सोचींदो आहे कि खींचणो आहे या दॿाइणो आहे, केॾो बि स्टैंडर्ड छो न हुजे। असांखे था ॿुधाइनि असां स्टैंडर्ड आहियूं, असां पढ़ियल लिखियल आहियूं ॾाढा। होॾी महिल उहे बि सोचींदा आहिनि यार, सिंधीअ में सोचींदा आहिनि कि करिणो छा आहे, पुल या पुश, खींचणो आहे या दॿाइणो आहे। उन खां उन सां छा आहे करिणो। ॾाढा माण्हू ईअं ॾेखारींदव, दिख नहीं रहा तेरे को, आपको दिख नहीं रहा कि दादी कार से उतर रही है, इतनी महंगी ड्रेस पहनी है, और शब्द देखे तुमने कितना तेज है चेहरे पे। अरे तो समझ में तो आए, वो चवंदा समझने कौन आता है यहाँ पे। तुलसीदास चए थो हुनजी कहिड़ी वैल्यू, असांखे सम्झ में अचे बस, हृदय ते टच करे। प्राकृतिक भाषा, सरल भाषा, व्यवहारिक भाषा, जेको आहे सो आहे। त इहा मुंहिंजी कविता उन्हनि खे सभिनीनि खे प्यारी लॻंदी। तुलसीदास चए थो सभिनीनि खे, छो त सभिनीनि खे व्यवहारिक ॿोली ई वणंदी आहे। भले केॾो बि अंग्रेजीअ में ॻाल्हाए माई, पर जेॾी महिल गुस्से में ईंदी न, पुट खे उन ई प्राकृतिक भाषा में ई दड़का ॾींदी। ऐं मुआ केॾां छोरीअ खे केॾां छॾे आए, अची वई न प्राकृतिक भाषा में। तुलसीदास चए थो ये मुंहिंजे गांव जी भाषा आहे, प्राकृतिक भाषा आहे, सम्झ में त अचे थी। त इन भाषा में कुझु त असरु थिए थो। तव्हां जेको खिलो था, इहा खिल बि सहज आहे न, इहा खिल बि सची आहे न, इहा जाॻाए त रही आहे। ऐं उन्हनि जी जेका अप्राकृतिक भाषा आहे जलेबियुनि जी, उहा बूथ सुॼाराए रही आहे, उहा आर्टिफिशियल बणाए रही आहे। पोइ आर्टिफिशियल कॾहिं कॾहिं ओरिजिनल खां सुठो लॻंदो आहे, सुठो लॻंदो ई आहे ॾिसण में। बसि उन आर्टिफिशियल खे ॾिसी ॾाढा माण्हू आर्टिफिशियल पिया था थियनि। तुलसीदास चए थो कारी गांइ हुजे पर सुरभि वांगुरु हुजे त, ऐं खीर उनजो निर्मल हुजे त सभु ग्रहण कंदा, करिणो ई पवंदो। हिते रखूं सत्संग खे, ॿियो छा, सरलता में त ईअं ई हुजे न, छो असां वधीक उलझायूं ॻाल्हि खे। बोल सियावर रामचंद्र भगवान की जय।